साठी इंदूस. किथे हा महावीर, किथे हा महावीर. मूंखे तो जाम निंड पई अचे। मां तो सुम्हां थी। अज ऑफिस में भी जाम कम हो। मां सुम्हां थी। ठीक है, सुम्हो।
माही जानू सुमी पे छा? हाँ न न न जागा पियो। मूंखे पुठी में जाम सूर है, थोड़ो दबाए दे ना। ठीक है। डार्लिंग, पंहिंजो वर्कलोड घटाए। I am working woman. मां वर्कलोड घटाईंदमि त घर जो गाॾो कीअं हलंदो? ॻाल्हि त भई सही आहे। वर्ल्ड इज चेंजिंग। अॼुकल्ह मर्दनि खे नौकरियूं मिलनि किथे थियूं। तुंहिंजो अखाड़ो कीअं पियो हले? मिड़ेई हले पियो। सुम्ही पओ। तू सॼो ॾींहुं पियो खाणे में झक मारी, घर जो कुझु बि ध्यानु कोन अथई। निकिरी वञ हिन घर पियो खाणे में झक मारी, घर जो कुझु बि ध्यानु कोन अथई। निकिरी वञ हिन घर में पेर बि न रखजे। हीना, तो ही छा कयो अथई? महावीर खे घरों कढी छॾियो अथई? छा ही सुठो थो लॻे? हाँ, मां घर मां कढी छॾियो आहे हिनखे। घर में पेर बि न रखण ॾींदसि। नफ़रत आहे मूंखे, नफ़रत आहे हुन खां। स्वाति, मां तुंहिंजे लाइ ग्रीन टी ठाहे थो वठां। ब्रेकफास्ट में छा खाईंदी? ब्रेकफास्ट में बस सैंडविच। बस सैंडविच? हाँ, ग्रीन टी विथ बस सैंडविच। सैंडविच। वाह। माही, यस। माही, हाँ चल। ॿुध माही, मां अॼु वञा थी। हाणे 2 सालनि खां पोइ मोटी ईंदसि। मम्मी पप्पा जो ख्यालु रखिजे। केॾां? केॾा मतलब? अमेरिका? अमेरिका? हाँ, अमेरिका। I'm an independent woman. मां आज़ाद पंछी आहियां।
तोखे कोई एतराज है? मूंखे कोई एतिराज़ कान्हे ऐं मम्मी पप्पा जी चिंता बिल्कुलु न कजां। मां हुनजी सार संभाल सही तरीक़े सां लहंदुसि। Okay, that's like a good boy. मम्मी पंहिंजो ख्याल रखिजे। हाँ हाँ बेटा तू पंहिंजो ख्यालु रखिजे। तू बि पंहिंजो ख्यालु रखिजे बेटा, है न, चङी तरह ध्यानु रखिजे भई, पंहिंजो ध्यानु रखिजे। पापा हाँ बेटा पंहिंजो ध्यानु रखजांइ। अकेलो त थींदुसि पर हाणे छा कयां, तुंहिंजे फ्यूचर जो सुवालु आहे। हाँ सदाई ख़ुशि हुजी। हाँ मोकिलण बि तोखे ज़रूरी आहे। मां छा कयां। हाँ वेंदे ई पहुच ॾिजांइ पंहिंजी। हाँ ऐं लहण सां ई फ़ोन कजांइ। हाँ भॻवान तोखे हमेशह सुखी रखे। चङो बेटा पंहिंजो ख्यालु रखजांइ हाणे। हाँ लव यू। हाँ ज़रूरी है वञे? हाँ कम जो सवाल है। टेक केयर। ज़रूरी है वञण? हिकु भेरो चई नथो सघे त स्वाति तू न वञ? घमंडी। कीअं पियो हले अखाड़ो? सब बराबर आहे। सभई शैतानी त नथा कनि न? न न कान था करनि। तूं कुश्ती वुस्ती करी थो? हाँ गुरुजी। हाँ गुरुजी जल पियो। दबायो। हाँ गुरुजी खीर पियो। ॾाढो सुठो आहे खीर। तव्हां सभई पीअंदा आहियो न खीर? हाँ गुरुजी। गुरुजी। हाँ गुरुजी। केला खाईंदा आहियो? हाँ गुरुजी। हाँ। गुरुजी मां हर्ष का कुश्ती में खटी न तो सघां। ध्यान वॾी शक्ति आहे पुट। ध्यान ॾींदे त ज़रूर तूं खटी वेंदे। बस असली खट तॾहिं थींदी जॾहिं तूं हिनखे अखाड़े में हाराईंदे, सम्झई? हलो दबाए। भाऊ कुटीअ में ॾाढो सूर थो थिए। ब्रह्मचर्य जो पालन कर। ब्रह्मचर्य जो उहो कीअं थींदो? त पोइ सूर बि कीअं लहंदो? पाण गर्लफ्रेंड सां थो रहे ऐं मूंखे ब्रह्मचर्य जो सबक थो सेखारे।
हाणे ही अखाड़ो तूं ई संभालजां। अॼु खां हिन अखाड़े जी संभाल तूं कजां, ठीकु आहे? भाऊ मां हीउ अखाड़ो न संभाले सघंदुसि। तो बिना हीउ अखाड़ो वेगाणो थी वेंदो ऐं सभु ॿार बि उदास थी वेंदा। ॾिस देव, वक़्त अनुसार सभु कुझु ठीकु थी वेंदो। मां हींअर संभालण जी हालत में न आहियां। भाऊ 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 ओ भाऊ डरपोक महावीर, यो अखाड़ो छॾे हली वियो। हाणे ॾिसां तो हिन अखाड़े जो राजा केरु आहे। तू पंहिंजो पाण खे एॾो पहलवान न समझ। तोखे पंहिंजी ताक़त ते एॾो ई गुरूर अथई त कर मुक़ाबलो। हलिया गेंडे जी या मजाल। गेंडा लगे तो अज तोखे काल तो पुकारे। गेंडा भाऊ अची वियो। अची वए डरपोक, तुंहिंजो ई इंतजार हुयो। मुंहिंजो नालो ॿुधंदे ई माण्हुनि खे भय लॻी वेंदी आहे। गेंडा तो त बाहि में हथ विधो आहे। तुंहिंजी वजह सां मुंहिंजे भाउ खे देश निकाली मिली। हाणे तुंहिंजे भाउ जो ऐं तुंहिंजो खेर न आहे।
उथो उथो भाऊ उथो 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 भाऊ उथो 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 भाऊ भाऊ उथो भाऊ उथो भाऊ उथो भाऊ तव्हांजी दोस्त अची वई आहे अमेरिका वञणु कैंसल मां कोई तुंहिंजे लाइ कान आई आहियां तुंहिंजी ही टी शर्ट मुंहिंजी बैग में रहिजी वई हुई ही वठ अच्छा तो तू मूंखे ये टी शर्ट वापस करण आई आहीं हाँ तोखे कोई शक है अमेरिका न वञ आई अल्लाह अरे छा थियो अरे पुट्ठी में सूर त बैठे ना लव यू कूड़ो लव यू टू Oh